तंगवाणी खां अहम ख़बरों असां शेयर कंदा हलूं। जीअं त तंगवाणी थाणे जे हद तंगवाणी लाड़ो वटि नामालूम हथियारबंद नंढा ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर अगवा थी विया ऐं जेको आहे त अगवा थियलनि जी सुञाणप हिन वक़्त ताईं न आहे थी सघी ऐं ट्रक जेको आहे त वॼाए वारदात रोड ते बीठल आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ SHO तंगवाणी इम्तियाज़ मंगी सां राब्तो करण ते ॿुधायो त एंडस हाईवे तां सुबुह सवेर सां असांखे ट्रक लावारिस हालत में मिली ऐं पिणु आस-पास में ख़ाली पेरा बि मिलिया आहिनि। ॿुधायो पियो वञे त ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर खे हथियारबंद खेनि अगवा करे विया आहिनि। वधीक वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। हर वक़्तु हर ख़बर खां आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो KBK न्यूज़।